अबा उन माण्हू जो मूंखे एड्रेस ॾियो जेको माण्हू चवे थो त बिरोही रेल ॾिसण आया। तव्हांखे असांजे हिस्ट्री जो ख़बर न आहे। हे मां नथो ॻाल्हायां त असांजा कुझु बिरोही नाराज़ थींदा, छो त असांजे कुझु बिरोहिनि जे मुताबिक़ असां बलोचिस्तान खां आया आहियूं। असां बिरोही सिंध में तव्हां सिंधियुनि खां रुगो 2000 साल पुराणा आहियूं। यानी तव्हां सिंधी जेको तारीख़ आहे तव्हांजो मुंहिंजे दड़े जो, उन खां बि अॻु सिंधी आहिनि। 5000 सालनि खां सिंधी सिंध में आहिनि, लेकिन असां बिरोही 3000 सालनि खां सिंध में आहियूं। असां सिंधूअ किनारे जेको आहे सो इंडिया खां लॾे आया आहियूं। तव्हांखे असांजी हिस्ट्री जो ख़बर न आहे। इहो जेको तुरी आहे न, तुरी ऐं करेलो, इहो असां बिरोहिन सिंध में आंदो। हिते जेको आहे सो हुनजो एग्रीकल्चर कयोसीं, हिते पोखियोसीं। जे असां बिरोही सिंध न अचूं हा न त इहो तुरी ऐं करेलो तव्हां अॼु न खाओ आहे। असांजो वॾो हिस्ट्री आहे। हरू भरू माण्हू जो दिमाग़ ख़राब न कयो।